अमरीकी कानून ठाहींदड़नि पाकिस्तान में ईंदड़ आम चूंडूं मुनसफ़ाणी ऐं आज़ादाणे तरीक़े सां थियण खे यकीनी बणाइण लाइ गैर जानिबदार निगरानी जी तजवीज़ ॾिनी आहे। ज़रनि मूजिब अमरीकी कांग्रेस जे रीबॉर्न बिल्डिंग में पाकिस्तान में इंसानी हक़नि ऐं जमहूरियत जे मौज़ूअ ते ब्रीफिंग मुनक़िद कई वई, जंहिं में डेमोक्रेट जे मेंबर कांग्रेस ब्रेड शर्मेन ऐं जिम कोस्टा तरफ़ां गॾियल तौर ते मुनक़िद कई वई। ब्रीफिंग के दौरान चईन अहम नुक़्तनि ते तवजो ॾिनी वई, जंहिं में इंसानी हक़नि ऐं जमहूरियत, बैनुल अक़वामी माहिरनि जी निगरानी में आज़ाद ऐं मुनसफ़ाणी चूंडूं, आज़ाद मीडिया जी अहमियत ऐं सहाफ़ियुनि जी हिफ़ाज़त ऐं अमरीका ऐं पाकिस्तान जे तालुक़नि ते अंदरूनी सियासत जा असर शामिल हुआ। ब्रीफिंग में अमरीकी कांग्रेस जे मेंबर ब्रेड शर्मेन, जिम कोस्टा ऐं ॿियनि चयो त पाकिस्तान जी हुकूमत आम चूंडनि जी तारीख़ जो ऐलान करे ऐं बैनुल अक़वामी निगरानी जी इजाज़त ॾिए त जीअं यकीनी बणाइजे त चूंडनि जो अमल आज़ादाणो, मुनसफ़ाणो ऐं शिफ़ाफ़ आहे। ब्रीफिंग में कांग्रेस जे मेंबर माइक लियोन चयो त पाकिस्तान जहिड़े मुल्क में इंसानी हक़नि ऐं जमहूरी क़दरनि खे बरक़रार रखियो वञे जिते भञकड़ियूं थी रहियूं आहिनि।